कराची के हब रिवर रोड ते वफाकी हसास इदारे ऐं CTD जी कार्रवाई दौरान ब दहशतगर्द मारिजी विया आहिनि। अहम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। कराची के हब रिवर रोड ते वफाकी हसास इदारे ऐं CTD जी कार्रवाई दौरान ब दहशतगर्द मारिजी विया आहिनि। CTD तर्जुमान जो चवणु आहे त ख़ारजी दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते छापो हयो वियो। फायरिंग जी ॾे में ब दहशतगर्द मारिजी विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर है जेका अवां सां शेयर कयूं पिया। तर्जुमान मूजिब दहशतगर्दनि वटां अफ़गाती जिकेट, क्लाशनकोव, पिस्टल ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे, जॾहिं त संदन सुञाणप जो अमल जारी आहे। कराची खां ख़बर शामिल करे रहियूं। अवां खे आगाह कंदा हलूं। कराची जे हब रिवर रोड ते वफ़ाकी हसास इदारे ऐं CTD जी कार्रवाई दौरान ब दहशतगर्द मारिजी विया आहिनि। अवां खे आगाह कंदा हलूं। CTD तर्जुमान जो चवणु आहे त ख़ारजी दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते छापो हयो वियो। फायरिंग जी ॾे में ब दहशतगर्द मारिजी विया। तर्जुमान मूजिब दहशतगर्दनि वटां अफ़गाती जिकेट, क्लाशनकोव, पिस्टल ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे, जॾहिं त संदन सुञाणप जो अमल जारी आहे। कराची खां ख़बर शामिल करे रहियूं। अवां खे आगाह कंदा हलूं। तर्जुमान जो वधीक चवणु आहे त दहशतगर्दनि वटां अफ़गाती जिकेट, क्लाशनकोव, पिस्टल ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो आहे। CTD तर्जुमान मूजिब मारिजी वियल दहशतगर्दनि जी सुञाणप जो अमल जारी आहे। कराची के हब रिवर रोड ते वफाकी हसास इदारे ऐं CTD जी कार्रवाई दौरान ब दहशतगर्द मारिजी विया आहिनि। CTD तर्जुमान जो चवणु आहे त ख़ारजी दहशतगर्दनि जी मौजूदगी जे इतला ते छापो हयो वियो। फायरिंग जी ॾे में ब दहशतगर्द मारिजी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे कराची खां अब्दुल ख़ालिक मंगी। जी अब्दुल ख़ालिक, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, कानून लागू कंदड़ इदारनि CTD पारां हब रिवर रोड ते जेको आहे छापो हयो आहे। छापे दौरान दहशतगर्द जेके तंज़ीम आहे उन जा जेके दहशतगर्द आहे उन जे जेको आहे इतला मिलियो, जंहिंखां पोइ पुलिस ऐं उन विच में जेको आहे फायरिंग थी, जंहिंखां पोइ तर्जुमान CTD जो चवणु आहे त CTD जी जेका नफ़री आहे उते रवानी कई, जंहिंखां पोइ ॿ जेके दहशतगर्द आहिनि उहे मौक़े ते जेको आहे मारिजी विया आहिनि। जॾहिं त बम डिस्पोज़ल स्क्वाड जी जेका टीम आहे उहा बि उते रवानी कई वई आहे। जॾहिं त मारिजी वियल दहशतगर्दनि वटां ख़ुदकश जेकेट, क्लाशनकोव, पिस्टल ऐं ॿियो बारूदी मवाद बरामद थियो आहे। जॾहिं त जेके मारिजी वियल दहशतगर्द आहिनि उनजी जेका सुञाणप जो अमल आहे उहो जारी आहे। जी, वॾी महिरबानी अब्दुल ख़ालिक मंगी तफ़सील ॿुधाइण लाइ।